7 मई ते फ्रांस में थियल इलेक्शन में एमनाइल मैक्रोन मेरीन ली पेन खे शिकस्त ॾेई छॾी आहे। इलेक्शन में एमनाइल खे 66% जॾहिं त ली पेन खे 33% वोट मिलिया। कुछ अरसे खां दुनिया जे अंदर उन्हनि तंज़ीमुनि जी मक़बूलियत वधी रही आहे जेकी कटर कॉम्प्रस ख्यालनि जूं आहिनि। इंडिया में नरेंद्र मोदी कटर कॉम्प्रस वज़ीर आज़म चूंडिजी आयो ऐं ताज़ो अमेरिका पहिरियों जे नारे तहत ट्रंप इलेक्शन खटी आयो आहे। जर्मनी में ताज़ो सितंबर 2016 ते अल्टरनेटिव फॉर डॉइचलैंड यानी जर्मनी लाइ मुतबादल या AfD जर्मनी जे 16 रियासतुनि जे इलेक्शन मां 10 में सोभारी थी आहे, जेका पिण हिकु कटर जर्मन कॉम्प्रस धुर आहे। दुनिया जा तर्ज़े निगारनि जो चवणु आहे त दुनिया ग्लोबल विलेज खां ॿीहर कॉम्प्रस ते ॾांहुं वधी रही आहे, जंहिं जे नतीजे में दुनिया अंदरि सिर्फ़ पंहिंजनि मुल्कनि ताईं महदूद सोच रखंदड़ अॻुवान चूंडिजी रहिया आहिनि। ट्रंप जे इलेक्शन खटण ऐं बर्तानिया पारां यूरोपीय यूनियन खां अलहदगी वारे रेफरेंडम खां पोइ दुनिया अंदरि कटर कॉम्प्रस ख़्याल रखंदड़ अॻुवाननि जी मक़बूलियत में इज़ाफ़ो थी रहियो आहे। पर फ्रांस जे ताज़े इलेक्शन में फ्रांसीसी माण्हुनि कटर कॉम्प्रस अॻुवान ली पेन खे शिकस्त ॾेई छॾी। ली पेन इलेक्शन मुहिम में ऐलान कयो हो जेकॾहिं हूअ फ्रांस जी सदर चूंडिजी वई त सभ खां अवल यूरोपीय यूनियन जे इतिहाद मां फ्रांस खे अलॻि कंदी। उन खां सवाइ जेकी जंग मुतासिर इलाइक़नि मां पनाहगीर अची रहिया आहिनि उन्हनि जे मुल्क दाख़िला ते पाबंदी हणंदी। ली पेन मुताबिक़ पनाहगीरनि जी फ्रांस आमद इंसानी भलाई न पर हिकु अलमियो आहे जंहिंखे हू हर हाल में रोकींदी। जॾहिं त ॿिए पासे एमनाइल मैक्रोन यूरोपीय यूनियन में फ्रांस जे रहण जो हामी आहे। हिन खां अॻु केतिरनि ई राय शुमारियुनि में वाज़िह थी चुको हो त एमनाइल खे सरसी हासिल आहे, पर ताज़ो अमेरिका जे इलेक्शन में सभिनी इदारनि जा जारी कयल नतीजा ग़लति साबित थिया। उन लाइ कंहिंखे पक न हुई त फ्रांस जो ईंदड़ सदर केरु थींदो। फ्रांस यूरोप जे अंदर सगारी महीशियत आहे। इलेक्शन खां अॻु माहिरनि जो ख्याल हो जेकॾहिं ली पेन इलेक्शन में चूंडिजी आई ऐं हूअ फ्रांस खे यूरोपीय यूनियन खां अलॻि करे थी त मुल्की महीशियत तबाह थियण जा वॾा इम्कान मौजूद आहिनि ऐं फ्रांस जे निकिरी अचण बाद यूरोपीय यूनियन पिण वॾे बहरान जो शिकार थी वेंदी ऐं मुमकिन आहे त यूरोपीय यूनियन टुटण तरफ़ वधे।